स्वामी राम सुखदास महाराजन जो वचन तव चवंता भाव शब्द से भी अधिक व्यापक है। भाव भाव कहीं चेबा शब्द कहीं चेबा असां जेको सत्संग कयूं था इहो शब्द रूप में तव्हां ॿुधो था। भाव रूप में अंदर जेको हूंदो जेसि ताईं चवंदासीं कोन त तव्हां ॿुधी न सघंदा। हा न, श्रवण जे लाइ शब्द जी जरूरत है, हृदय जे लाइ भाव जी जरूरत है। बिना भाव जे शब्द भी असर न कंदा आहिनि ऐं शब्द में भाव हुजे त ॾाढो असर पवंदो आहे। भाव यानी सम्झो था, क्रोध जो भी भाव थींदो आहे, अपनापन जो भाव थींदो आहे, सच्चो भाव भी थींदो आहे, दुर्भाव भी थींदो आहे, वैर जो भी भाव थींदो आहे। हा न भाई, जीअं रावण भगवान सां वैर कंदो त विभीषण भगवान सां प्रेम कंदो। चओ हरे राम। भाव शब्द से भी अधिक व्यापक है। भाव त्रिलोकी तक पहुंचता है, त्रिनी लोकन तक। इसलिए सबके हित का भाव रखें, यह भारी पुण्य है। भावों को शुद्ध बनाए रखना ही बड़ी तपस्या है। असां छा कंदा आहियूं, ॿाहिरों त ॾाढो प्रेम ॾेखारींदा आहियूं, अरे यार तूं काथे हैं, तुंहिंजे बिना त मूंखे मज़ो न ईंदो आहे, तोखे ई पियो यादि कयूं। हाँ यादि पियो करे त कॾहिं बि असां हे मुसीबत टलजे या कुछ करे, लेकिन असां ॿाहिरों ॿी तरह थी ॾेखारींदा आहियूं, अंदर ॿी तरह हूंदा आहियूं। चओ हरे कृष्ण। ध्यान जो साथ संगत जी, भाव यानी अंदर असांजो जेको भाव आहे, वीचार आहिनि, उहे अगरि शुद्ध हूंदा त असांजा कर्म बि शुद्ध थींदा। ऐं वीचार ही ख़राब हूंदा, भाव ही ख़राब हूंदो त कर्म सुठा काथों थींदा, ऐं कर्म सुठा न थींदा त नतीजो सुठो कीअं हूंदो। कर्मनि सां ई त रिजल्ट ईंदो, नतीजो ईंदो। ॿुधायो न, भले भुल में शब्द ग़लति निकिरी वञनि काई ॻाल्हि न आहे, पर मन में दुर्भाव न अचणु खपे। तव्हांखे हिकु बार ॿुधायो न, हिकिड़े महात्मा उन वटि कोई सेवक सेवादारी सेवा कंदो हो, तो उनखे हिकु बार सम्झाई, ग़लती कई, ॿियो बार सम्झाई, ग़लती कई, टियों बार चिल्लाए छॾियो, डांटे छॾी, गुस्सो अची वियो। ठीकु आहे, कुझु न थी, वीचारो शाम जो हली वियो। महात्मा राति जो भोजन करे सुम्हिया त बार बार उहो दृश्य यादि अचे, अरे हिनखे चिल्लाए छॾियो, ये त गड़बड़ थी वई, एतिरो थोरी न चिल्लाइणु खपंदो। हाँ, थोरो प्यार सां सम्झाइण सां, ओहो ॾाढो गड़बड़ थी वई, हे वीचारो नओं नओं जुड़ियो आहे न, हाणे सुभाणे खां ईंदो ई कोन छोरो, कीअं कजे। मन आई भाई, राति जो भोजन कंदे कंदे वीचारा 9 बजे महात्मा सुम्ही पवंदा। असां वांगुरु थोरी 12 1 ताईं जागूं वेठा, बढ़िया मोबाइल टीवी हलायूं, सुबुह जो वरी कुंभकर्ण जी आत्मा प्रवेश करे वञे। हाँ न न, सवेल अॼुकल्ह बि तव्हां गांवनि में ॾिसो, दिनचर्या राति जो जल्दी सुम्ही पवंदा अथव, सुबुह जो जल्दी उथी वेंदा अथव गांवनि में। त हाणे महात्मा वीचारे खे त हाणे निंड ई न अचे, 10 थिया 11 थिया, महाराज 12 थिया, 1 थियो। चओ जय श्री कृष्ण। 2 बजे महात्मा उथिया, सॼी राति जाॻिया। 2 बजे वञी करे 1 किलोमीटर परते वञी करे उन सेवक सेवादारीअ जे घर वञी करे दरवाजो खटखटायूं, भाई दरवाजो खोल। तो पहिरियों त ॿुधनि ई कोन, 2 बार 3 बार जोर जोर सां दरवाजो खटखटायूं त आयो। चई बाबा तव्हां हिन महिल, ही गुरुजी कहिड़ो घणो समय थियो, 2 थिया आहिनि राति जा, छा थियो, कुझु दुर्घटना थी वई, कोई ॻाल्हि थी वई, कहिड़ी ॻाल्हि थी वई? अरे कोई ॻाल्हि न थी। अरे त 2 बजे तव्हां आया आहियो, ॾिठी त नेत्र सजल थी आहे। अरे बाबा कोई तकलीफ़ है त ॿुधायो मूंखे, तव्हांजे अखियुनि में आंसू भरिजी आया आहिनि, छाजे करे? कोई तकलीफ़ है, कोई बीमारी आहे, कोई डॉक्टर खे वठी अचिणो आहे या कोई गड़बड़? चई न भाई, तकलीफ़ हिकु ई आहे कि मां तोखे तकलीफ़ ॾिनी आहे, तोखे मां क्रोध करे छॾियो, सॼी राति निंड न आई आहे मूंखे, इन करे मां तोखां माफ़ी वठण हली आहियां। किरी पियो चरणनि ते। ओहो, चई बाबा तव्हांजो त चमाट हणो तॾहिं बि अधिकार आहे, तव्हां ईअं छो था चओ पिया? चई त तुंहिंजी श्रद्धा आहे, लेकिन अक्सर भगवान छा कंदा आहिनि, असांखे पश्चाताप ॾेई छॾींदा आहियूं। जॾहिं बि असां कोई ग़लति कमु कंदा आहियूं, जेको न करणो हुजे, कंहिंजी दिलि दुखाईंदा आहियूं, त भीतर हिकिड़ी आग ॿरंदी आहे, कहिड़ी? पश्चाताप वारी। इन पश्चाताप में असांजा पाप जली करे रख थींदा आहिनि। त प्यारा, मुंहिंजे मन में तुंहिंजे लाइ इहा भावना आई,
इन करे मां रही न सघियुमि, मूंखे माफ़ कजां, तुंहिंजी बि निंड ख़राब कई आहे। किरी पियो चरणनि ते, चए थो न बाबा सच ॿुधायो, थोड़ी देर त मूंखे बि गुस्सो आयो। हाँ, थोड़ी देर त मूंखे बि गुस्सो आयो कि एक त सेवा कर, वरी कननि सां ॿुध। हाँ, हिकु बार ग़लती थी, ॿियों बार मतिलबु सभिनि जे साम्हूं चिल्लाए था छॾियो पिया। लेकिन हाणे मूंखे बि पश्चाताप थो थिए कि मुंहिंजे मन में अहिड़ो वीचार विकार छो आयो। चओ हरे कृष्ण, हे हरे। इन करे चवनि था भाई भाव रखो हृदय में, भाव साफ़ रखो त जीवन साफ़ थी वेंदो। श्री कृष्ण गोविंद। हरे